नाज़रीन बुलेटिन में अहम खबर शामिल करियो पिया त पीटीआई जे चेयरमैन इमरान खान सुभाणे हर सूरत में लॉन्ग मार्च करण जो ऐलान कंदे चयो आहे त पुरअमन एहतजाज संदन जमहूरी हक़ आहे। रात खां वडे कारकुननि जे घरनि ते छापा हया पिया वञनि। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान खान चयो त परडेही साज़िश तहत हुकूमत हटाइण खिलाफ एहतजाज जो ऐलान कयो आहे। वाज़ेह करे चुका आहियूं त एहतजाज पुरअमन हूंदो। उन बावजूद अहिड़नि माण्हुनि जे घरनि ते छापा हया पिया वञनि जिन कॾहिं को ॾोहो ई नाहे कयो। जी नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। हुन चयो त छा अदलिया अहिड़ियुनि कार्रवायुनि जी इजाज़त ॾींदी। पूरी क़ौम जूं नज़रूं अदलिया में आहिनि। जेकॾहिं अदलिया फ़ैसिलो न कयो त पोइ उन जी साख खे नुक़सान पहुचंदो। जी नाज़रीन इमरान खान चयो त शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे 24 अरब रुपयनि जी करप्शन में सज़ा थियण वारी आहे। हिन वक़्त मुल्क जा फ़ैसिला ॾोही माण्हू करे रहिया आहिनि। नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। इमरान खान चयो त पीटीआई जे हुकूमत में बिलावल भुट्टो मार्च कयो ऐं मौलाना फज़लुर रहमान धरणो हयो, पर उन वक़्त हुकूमत कंहिं खे न रोकियो। खौफ़ में वठिजी विया आहिनि। असां अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम खबर दे रहा आहियूं त पीटीआई जे चेयरमैन इमरान खान सुभाणे हर सूरत में लॉन्ग मार्च करण जो ऐलान कंदे चयो आहे त पुरअमन एहतजाज संदन जमहूरी हक़ आहे। रात खां वडे कारकुननि जे घरनि ते छापा हया पिया वञनि। जी नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान खान चयो त परडेही साज़िश तहत हुकूमत हटाइण खिलाफ एहतजाज जो ऐलान कयो आहे। वाज़ेह करे चुका आहियूं त एहतजाज पुरअमन हूंदो। उन बावजूद अहिड़नि माण्हुनि जे घरनि ते छापा हया पिया वञनि जिन कॾहिं को ॾोहो ई नाहे कयो। हुन चयो त छा अदलिया अहिड़नि कार्रवायुनि जी इजाज़त ॾींदी। पूरी क़ौम जूं नज़रूं अदलिया में आहिनि। जेकॾहिं अदलिया फ़ैसिलो न कयो त पोइ उन जी साख खे नुक़सान पहुचंदो। नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। इमरान खान चयो त शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे 24 अरब रुपयनि जी करप्शन में सज़ा थियण वारी आहे। हिन वक़्त मुल्क जा फ़ैसिला ॾोही माण्हू करे रहिया आहिनि। इमरान खान चयो त पीटीआई जी हुकूमत में बिलावल भुट्टो मार्च कयो ऐं मौलाना फज़लुर रहमान धरणो हयो, पर उन वक़्त हुकूमत कंहिं खे न रोकियो। ही खौफ़ में वठिजी विया आहिनि।